अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीरी सीरिया मेहरान टीवी न्यूज़ यहाँ सायरा ज़मीर सब खाग में एक नज़र खास खबरों ते। मेहरान टीवी के सरवार गुलाम नबी मोराई जो इल्म पिरायो सकाफत बचायो जागरता मुहिम के सिलसिले में मेहर पहुंचण ते शानदार इस्तकबाल सियासी समाजी इल्मी अदबी धुरियन समेत शहरियन तरफा गुलन की बरखा अजरकुन ऐं टोपियन जा तोहफा पेश। मेहर जे हाई स्कूल 1 में इल्म पिरायो सकाफत बचायो कॉन्फ्रेंस गुलाम नबी मोराई खिताब कंदो। तालीम आहे तो सब कुछ आहे। तालीम ही जका है असांजी सकाफत के बचाए सके थी। मां सलाम पेश कयां पियो मोराई साहब के जंहिं ही वॾो बुलंद अलम खयो आहे, झंडो खयो आहे तालीम जे बचाइण जे लाइ। मेहरान टीवी के इल्म पिरायो सकाफत बचायो हफ्ते के हवाले से सजी सिंध में सरगर्मी तेज मुख्तलिफ शहरन में इल्मी ऐं सकाफती प्रोग्राम मुनक़द ॿारनि तरफा सकाफती तालीमी टेबलोज़ी खाका पेश। सुजान धुरियन मेहरान टीवी जो हफ्तो शानदार नमूने से मल्हाइण लाइ प्रोग्राम तरतीब ॾेई छॾिया। सिंध हाई कोर्ट तरफा गुम थियल माण्हुनि के बाजियाब न कराइण ते कावड़ जो इज़हार पुलिस की कारकर्दगी ते बेएतमादी ज़ाहिर ईंदड़ ॿुधरी ते अॻभराई रिपोर्ट तलब जस्टिस नेमतुल्ला फुलपोटो रिमार्क्स ॾिना आहिनि त पुलिस जे रिपोर्टनि ते अवाम खे मायूसी थी आहे। ख़ुदा जो कुछ खौफ़ करियो अदालत तव्हां खे जेल मोकिले छॾींदी। तंगवाणी के ॻोठ केसर गुजराणी में कारे कामुन की बीमारी सबब अधिक हिकु नींगर फोत 10 ॾींहनि दौरान फोत थी वियलनि जो अंग 4 ऐं महीने दौरान अंग 10 थी वियो। सेहत खाते माण्हुनि जूं हयातियूं बचाइण लाइ के बि उपाउ न वरिता।